चए पियो वञे त पाकिस्तान जी स्टॉक एक्सचेंज एशिया जी नंबर 1 एक्सचेंज बणिजी वई आहे ऐं स्टॉक एक्सचेंज में तेज़ी जा नवां रिकॉर्ड क़ाइमु थिया आहिनि। ॿिए पासे अमरीकी इदारे मॉर्गन स्टैनली कैपिटल इंटरनेशनल पाकिस्तान खे उभरंदड़ मार्केट करार ॾिनो आहे। केतिरी न ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि आहे त मुल्क तरक़ी करे रहियो आहे। वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ बि मुख़्तलिफ़ वक़्तनि ते पाकिस्तानी मईशत जी तरक़ीअ जूं दावाऊं कंदो रहे थो, पर इन्हनि ख़बरनि खे ॾिसी उन्हनि दावाउनि खे ॿुधी हिकु सुवालु ज़रूरु उभिरे थो त जेकॾहिं वाक़ई मुल्की मईशत तरक़ी करे रही आहे त पोइ उन जा हाकारी असर इन मुल्क जे ग़रीब मिसकीन माण्हुनि जी ज़िंदगी ते छो नथा ॾिसजनि। जेकॾहिं वाक़ई मुआशी तरक़ीअ वारियूं ख़बरूं हक़ीक़त आहिनि त पोइ सोचणो पवंदो त आख़िर इहा कहिड़ी मुआशी तरक़ी आहे जेका आवाम जी मुआशी बदहाली में का बि बहितरी न पई करे, जेका मुल्की इंफ्रास्ट्रक्चर ते बिल्कुलु बेअसर आहे, जेका महांगाई में घटिताई जो सबबु न पई बणिजी सघे। आख़िर उहा कहिड़ी तरक़ी आहे जेका गुरबत बुख ऐं बदहाली जे ख़ात्मे वारे मामले में बिल्कुलु बि कामयाबु न थी सघी आहे। छाकाणि त जॾहिं अहिड़ियुनि ख़बरुनि खां पोइ ज़मीनी हक़ीक़तुनि ते नज़र डोड़ाइजे थी तॾहिं ॾिसिजे थो त पाकिस्तान दुनिया जी उहा उभरंदड़ मुआशी ताक़त आहे जंहिंजे सेनेट में इहो इनिक्शाफ़ कयो वञे थो त कुल मुल्की आबादी जो 84% पीअण जे साफ़ पाणीअ जहिड़ी बुनियादी सहूलियतुनि खां बि माण्हू महरूम आहिनि। हिन उभरंदड़ मईशत जा 5 खां 16 सालनि जी ॼमार वारा 22.6 मिलियन ॿार स्कूलनि खां ॿाहिरि आहिनि ऐं 80% ॿार मैट्रिक ताईं बि तालीम हासिल नथा करे सघनि। जॾहिं इन्हनि ख़बरुनि खां पोइ ॾिसे थो त पाकिस्तान जंहिंजी आबादी जो वॾो हिसो नौजवाननि जी आबादीअ ते ॿधलु आहे, जेको हिन मुल्क लाइ वॾो काराइतो साबित थी सघे थो, पर उहो बेरोज़गार ऐं रोडनि ते रुलंदे ॾिसिजे थो ऐं मुल्की तरक़ीअ जे समूरे अमल में पंहिंजो को किरदारु अदा करे सघण खां वांझियलु आहे। जॾहिं अहिड़ियुनि ख़बरुनि खां पोइ ॾिसिजे थो त मुल्की आबादीअ जे लॻभॻि अधु आबादी औरतुनि ते ॿधलु आहे, पर तालीम खां वांझियलु तबिको बि उन्हनि औरतुनि जो ई आहे। तंहिं करे मुल्की कुल आबादीअ जे लॻभॻि अधु आबादी मुल्की तरक़ी वारे अमल में को किरदारु अदा नथी करे सघे। जॾहिं मुल्की आबादीअ जो 84% पीअण जे पाणीअ जहिड़ी बुनियादी इंसानी हक़ खां माण्हू महरूम हुजनि ऐं जॾहिं 5 खां 16 सालनि जी उमिरि जे ॿारनि जो हिकु वॾो हिसो स्कूलनि खां ॿाहिरि हुजे ऐं 80% ॿार मैट्रिक बि न करे सघंदा हुजनि त पोइ तरक़ीअ जी समूरियुनि दावाउनि जी कहिड़ी अहमियत भला रहिजी वञे थी। न रुगो असां पर सॼे मुल्क जो अवाम हुक्मराननि खां पुछणु चाहे थो त आख़िरकार जंहिं तरक़ीअ जी तव्हां ॻाल्हि करियो था त उहा कहिड़ी तरक़ी आहे, उहा कहलाए तरक़ी आहे जॾहिं अवाम ॾींहों ॾींहुं बदहालीअ तरफ़ वञी रहियो आहे, मुल्क जो सॼो समूरो इंफ्रास्ट्रक्चर तबाह थी रहियो आहे, करप्शन ऐं बदउनवानियूं पंहिंजे उरूज ते पहुची रहियूं आहिनि ऐं महांगाई माण्हुनि खां जीअण जो हक़ु खसे रही आहे, पर हुक्मरान दावाऊं करे रहिया आहिनि त मुल्क तरक़ी करे रहियो आहे। छा उन तरक़ीअ जो को समर हिन मुल्क जे ॾुतड़ियल अवाम खे बि मिलंदो ऐं अवाम खे इहा ॻाल्हि सम्झाई या बावर कराई वेंदी त हीअ तरक़ी आख़िरकार कहिड़े नाले में ऐं कहिड़ी माना में तरक़ी वारे इस्तलाह सां ॻंढी पई वञे ऐं अवाम खे तरक़ी याफ़्ता मुल्क जो अवाम सॼो सम्झियो ऐं ॿुधायो पियो वञे।